अस्सलाम वालेकुम नाज़रीन। खैबर खां अब्दुल हई शौक़ जी ख़बर ॾींदा हलूं। खैबर जे आयल नए टाउन ऑफिसर ताज मोहम्मद कोराई तरफ़ां खैबर जे शहरनि सां अहम गॾिजाणी कई वई। खैबर जे आयल नए टाउन ऑफिसर ताज मोहम्मद कोराई तरफ़ां शहर जे मोअज़्ज़िज़ शख़्सियतुनि सां खैबर शहर जे मसइलनि बाबति अहम गॾिजाणी रखी वई। उन मौक़े ते खैबर शहरनि पारां गॾिजाणी में चयो त हिते रोड जे पासनि खां गैर क़ानूनी अॾावतुनि करे अचु वञु जी तकलीफ़ पेश अचे थी। हिटिन जी हालत बदतरीन लॻी पई आहे। जीअं त आयल नए टाउन ऑफिसर तां मोहम्मद कोराई शहरनि जा मसइला ॿुधंदे शहरनि खे यकीन दहानी करे चयो त इंशाअल्लाह खैबर शहर जे जहिड़ोक टैक्सनि, नालियुनि, घिटियुनि ऐं इंक्रोचमेंट जहिड़नि मसइलनि जो तोड़ कढंदासीं। उन मौक़े ते खैबर शहर जे अॻुवाणी वाइस चेयरमैन जावेद मेमण, अब्दुल वहाब मेमण, अब्दुल्ला ओसो, वली मोहम्मद सुमरो, अब्दुल जब्बार मला, खादिम हुसैन चौहान ऐं खैबर शहरनि जे मोअज़्ज़िज़ शख़्सियतुनि शिरकत कई।